ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया ॾखण मां त ॾखण वेझो इंडस हाईवे ते वैन बिजली जी थंभे सां टकराइजी वई आहे, जंहिं बाद हिकु मुसाफ़िर फ़ौत ऐं 3 ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॾखण वेझो इंडस हाईवे ते वैन बिजली जे थंभे सां टकराइजी वई आहे, जंहिं बाद हिकु मुसाफ़िर फ़ौत ऐं 3 ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॾखण मां ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया इंडस हाईवे ते वैन बिजली जे थंभे सां टकराइजी वई आहे, जंहिं बाद हिकु मुसाफ़िर फ़ौत ऐं 3 ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे सबबु लाल बख्श होताणी फ़ौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया ॾखण मां इंडस हाईवे ते वैन बिजली जी थंभे सां टकराइजी वई, जंहिं बाद हिकु मुसाफ़िर फ़ौत ऐं 3 ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं ॾखण मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर अकरम चांडियो खां। जी अकरम, अपडेट कजो। जी बिल्कुल, ॾखण भरिसां तेज़ रफ़्तार मुसाफ़िर वैन बिजली जे पोल सां टकराइजी कल्टी थी पई आहे। हिकु ॼणो फ़ौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। माण्हुनि खे ॿुधाईंदो त ॾखण भरिसां गड़ी साफ़ खान बस स्टॉप शिकारपुर रस्ते ज़रो इंडस हाईवे रोड ते तेज़ रफ़्तार वेगन बिजलीअ जे पोल सां टकराइजी कल्टी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में ॻोठ होताणी वासी लाल बख्श होताणी थॾे ते फ़ौत थी वियो आहे, जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में माजिद जियो, इमरान ऐं गुलाम हैदर शेख शामिल आहिनि। होॾां जेका फ़ौत थी वियल नौजवान जो लाश घर पहुचण ते संदे घर में कोरा मतल आहे। जी अकरम चांडियो, तफ़सील ॾियण लाइ अवां जी वरी महिरबानी। ॾखण वेझो इंडस हाईवे ते वैन बिजली जे थंभे सां टकराइजी वई, जंहिं बाद हिकु मुसाफ़िर फ़ौत ऐं 3 ज़ख़्मी थी पिया आहिनि। फ़ौती मुसाफ़िर जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हादसे सबबु लाल बख्श होताणी फ़ौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।